अस्पताल में हमीद डॉक्टर वट उतों पंहिंजो ॾाॾी साण हुयसि ॾाॾी खे पंहिंजो माना पुट मानी ॾेई मोटी पियो अचे रमतला मुगेरी ॿियो बि मामू साण हुयसि उहे मानी ॾेई पिया मोटी अचे सचल कॉलोनी खां हिननि जो कॾु पुलिस पियो आहे फुल रफ़्तार में हे छोकिरो असांजो रमतला थोरो कमु कन खां बोड़ो हुयो गाॾी इहो हलाए पियो हिनखे ख़बर न आहे त पुटु छा आहे छा न आहे पुठियो मोबाइल हणी असांजो छोकिरो वञी फुटबेरी में लॻो जीअं जो किरी पिया त जेको होश में हुयो असांजो भाणे जो उन चयो त असांखे बचायो त गाॾी वारो गाॾी झले हिननि खे लही ॾिसी हिननि खे भुजो ॾेई गारियूं ॾेई गाॾी काहे विया आहिनि वरी ॿियो पुलिस वारे कहिड़े तालके जो वलीदा तालके जो हिननि खे रौन ते अचे पियो हिननि खे ॾिठो जो नौजवान किरिया पिया आहिनि गाॾी बि पई आहे हिननि खे खणी उन्हनि खे लाल बत्ती पहुचायूं उन्हनि जो वारस बि कोन पियो थिए उते हेॾे होॾे फोन कयो जो मालिकी थिया आहिनि अची वञी ॾिठासीं त रमतला जो लाश खणी आयासीं तुराबली उहो दाख़िल पई आहे असांखे इंसाफ़ खपे त इहो पुलिस ज़्यादती छो थो करे कोर्ट जो इंसाफ़ खपे इहो गुंडागर्दी अचे पुलिस अमुन जो हूंदा आहिनि असांखे पंहिंजो हाणे अमुन हक़ खपे असांखे पंहिंजो इंसाफ़ ॾियनि चई नालो नालो चई नाटकार में मेन ॻाल्हि वॾी गुनाहगारी थी वई आहे पुलिस वारनि खे हर हिकु माण्हू को ख़ौफ़ थो थिए हे केॾी महिल बि मोटर ते करार खे हथु था ॾियनि त बि ख़ौफ़ थो थिए कागज़ आहिनि या चुनौती आहे त बि ख़ौफ़ थो थिए चवंदा बाबा ॿ जा खे ॾियो हाणे कंहिं माण्हू खे ॿ न आहिनि त उहो काॾे वञे नेठ गाॾी फड़ाए थो त निकिरा न हिन बाबा पहुची थो महरम नालो आहे हारे मुगेरी चई पुराणे टाणा टुकी पुल ते आॾो चई हिन ते वॾी गुनाहगारी थी पुलिस करे हिन ते हाणे कंहिं माण्हू ग़रीब खे पैदा न आहिनि त उहो काॾे वञे चई पोइ हुनखे मारियूं लटारियूं हलिया वञनि चई हिन ते हुसैन मुगेरी कल्ह असांजा नौजवान हॉस्पिटल मानी ॾेई जेको आहे सो वापसि अची रहिया हुया त सचल थाणे जे पुलिस उन्हनि जे कढ पई उन्हनि खे ढीड़ाए जेको आहे सो वञी उन्हनि खे पोयां टकर हणी वञी जेको आहे सो किरायूं एक्सीडेंट हुन जो करे असांजा नौजवान जीअं जेको आहे सो किरिया उहे सीरियस कंडीशन में उन्हनि खे ॾिसी करे वरी मोबाइल भॼाए जेको आहे सो हलिया विया वरी जेको आहे वञी ॿिए वलीद थाणे जे हद में वलीद थाणे हद जे पुलिस अची करे असांजा नौजवान हॉस्पिटल पहुचाया उते जेको आहे असांखे इतला कयूं असां उते पहुतासीं नौजवान जेको आहे हिकिड़ो असांजो रहमत अली उहो जेको आहे सो गुज़ारे वियो बाक़ी ॿियो असांजो तुराबली जे नाले सां उहो सीरियस कंडीशन में जेको आहे सो हॉस्पिटल में मौजूदु आहे हिन वक़्तु असांखे जेको आहे सो इंसाफ़ खपे ऐं पुलिस जो एॾो हिरास जेको आहे सो शहर में पकड़िजी वियो आहे जो आम माण्हू जे लाइ जेको आहे सो वॾे में वॾी जेको आहे सो इहो दहशतगर्दी ऐं चोर लोफर बदमाश खां असांखे घटि ऐं पुलिस खां वधीक भउ ऐं ख़ौफ़ जेको आहे सो इन्हनि ते बिल्कुलु FIR थिए इहे गिरफ़्तार थियनि जी SP साहब फ़ैसिलो थियो राति थियो हा राति सिज जे लथे 8-9 बजे इहो ई टाइम हुयो असांजो हक़ ते असां न पैसे जो लालच आहे असांखे न ॿियो लालच आहे उहो पुलिस सचल कॉलोनी थाणे जा असां ॾिठो न आहे की न SA जो लाज़मी आहे केरु आहे उहो SA जी ख़बर आहे त गश्त वारो केरु आहे उहो SA जी ख़बर आहे बाक़ी ईअं आहे जो छोकिरा मानी ॾेई अचनि पिया रहमतुल्लाह हिकिड़ो मिठल नालो अथव मुगेरी पाण में मामा भाणे रहमतुल्लाह नालो आहे रहमतुल्लाह उहो ज़ख़्मी जो तुराबली नालो आहे हे मानी ॾेई अचनि पिया मोबाइल हिननि जे कढ पियो आहे पोइ कंहिं चेकिंग जे लाइ या कागज़नि जे लाइ पर ईअं त न आहे जो पुलिस हिननि खे ॼाणी वाणी हाणे कढ पियो मोबाइल भॼाए हिननि खे पोयों ठोकर हणी हे वञी फुटपेरी में लॻा मुड़ुस किरी पिया मोबाइल हले वियो आहे रईस किनारे टाप सां विच पुल आहे